अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाल्लाह बेहतरीन वीडियोस अज आज़म मैंगल सामूं बीठो है। तव्हांखे मेकिंग वीडियो दिखाऊं दुलाब जो ये केड़ी जगह सीन शूट थी रहो है, छा जो सीन है, केड़ी वजह है, दुलाब ड्रामे जो केड़ो सीन है, सजी अपडेट तव्हांखे ॾियूं था हिन वीडियो में। इनके आखिर तक ॾिसंदा दोस्तों। इन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था दुलाब जी पूरी टीम मौजूद है। उम्मीद अली कलवड़, आज़म मैंगल, फजल मलिक खजू, साईं निसार, शाह एजाज मला, अलाए केतरा अदाकार। ही जो फजल मलिक खजू जो बर्थडे जो सालगिरह जो केक कटे रहा आहिनि। सभई टीम दुलाब ड्रामे जी, सिंधी ड्रामे जी जगह टीम है टोटल मौजूद है। मीरपुर माथेलो में इो केक कटी रहा आहिनि जो सालगिरह जो फजल मलिक खजू जी कल पहिरीं जो सालगिरह हुई ऐं कल वारी सालगिरह जो ही केक कटे रहा आहिनि। इन में खुश मूड में टोटली अदाकार सब मौजूद आहिनि। तव्हां ॾिसी सघो था आज़म मैंगल भी अची वियो, देर सां आयो राति। आज़म मैंगल देर सां आयो। आज़म मैंगल माशाल्लाह इन में शुमार थियो। अॼु आज़म मैंगल जी भी शूटिंग हली रही है बार बार। अब्बास गुल जो बारे में ॿुधाईंदा हलूं, चंड ग्रहण ड्रामे के बारे में। जो अब्बास गुल जो ड्रामो हली रहो है, काफ़ी दोस्तों ने कमेंट किया त इहो आहे दुलाब में। न दोस्तों, फिलहाल अब्बास गुल ना है, फिलहाल चंड ग्रहण जो ड्रामो हली रहो है अब्बास गुल जो, लेकिन बाद में अब्बास गुल की एंट्री थी सके थी, लेकिन फिलहाल आसरो न क्यों। बाकी ही केक खाराए रहा आहिनि फजल मलिक खजू के सभी अदाकार नंबर वार। तव्हां ॾिसी रहा हो तो फजल मलिक खजू जी लय लगी पई आहे, केक ते मथा केक पियो खाए, साईं निसार शाह भी पियो खाए। सभई अदाकार माशाल्लाह ॾाढो सुठो माहौल हुयो, बेहतरीन माहौल हुयो, VIP कंडीशन हुई ज़बरदस्त। सब अदाकार मस्ती में मगन हुआ ऐं इहे सीन ॾिसण वटां हुआ। ऐं तव्हां सां पल पल जी अपडेट शेयर कंदा अचूं था पिया दोस्तों। हर एक वीडियो मेकिंग वीडियो तव्हां सां शेयर कंदा अचूं पिया दोस्तों। ही जो असां अपडेट्स तव्हांखे ॾिनीसीं सिर्फ़ु तव्हांजे करे, महिरबानी करे उदासी TV चैनल के सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां वरी नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।